करियूं था त हीअ हज़ार सालनि जी तारीख़ रखंदड़ क़ौम जंहिं सॼी दुनिया खे सिविलाइज़ करणु सेखारियो, उन क़ौम ते 11,000 हमला थिया आहिनि। इन करे जो हीअ सरसब्ज़ सिंध रही आहे। हिन सिंध खे पंहिंजा कुदरती वसीला आहिनि, उन्हनि वसीलनि ते सॼी दुनिया जा लुटींदड़ फुरींदड़ जूं नज़रूं आहिनि। पर उन्हनि 11,000 हमलनि खे सिंधी माण्हुनि मोह ॾेई अॼु पंहिंजो कल्चर, पंहिंजी टोपी, पंहिंजी ज़बान, पंहिंजी जाग्राफी हदूं, पंहिंजी तारीख़ी तमदन सभु बचाए रखियो आहे। ऐं हीउ हमिलो असांखे नुक़सानु तरफ़ त वठी वञे पियो, पर असांजूं जे हिमतूं जेके असांजे कारकुननि जूं सिंधी क़ौम जा जेके जज़्बा आहिनि उहे यकीनी तौर ते उन्हनि खे शिकस्त ॾींदा। हिन वक़्तु पंजाब साम्राज्य जेको हिन रियासत खे पंहिंजी असांजी सिंध खे बेठकियत बनाए वेठो आहे, ग़ुलाम बणाए वेठो आहे, उहो चाहे थो त हिनखे आऊं तरह तरह सां लुटे तबाह करियां। इन करे उन्हनि लुटजण खां वधीक हुन सिंधी माण्हुनि खे ख़तमु करण लाइ सिंधू दरिया ते 6 कैनाल ॿधी इहो थो चए त जीअं सिंध में पाणी न वञे, सिंध मां ज़िंदगी ख़तमु कई वञे, हयातियात ख़तमु थी वञे। पर असां इहो अज़म करे निकिता आहियूं त असां उन्हनि जे इन प्रोग्राम खे कंहिं बि सूरत में कामयाबु करणु न ॾींदासीं। ॿिए तरफ़ असांजूं ज़मीनूं जेके हितां जे हारी मिडिल क्लास जूं इमानतूं आहिनि उहे बि फ़ौज खे ॾेई ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव नाले में उन्हनि खे ॾेई असांखे बर्बाद करण जी कोशिशि कई वञे। ऐं असांजी हयातियात किवली खां वठी माण्हू ताईं जॾहिं कैनाल ठही आहे त पाणी न हूंदो त सभु तबाह थी वेंदा, ख़तमु थी वेंदा ऐं सिंधी कोन हूंदा, भई सिंध हूंदई। इन करे असां उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। ॿिए तरफ़ दारी आबादकारी हाणे असांखे ग़ुलाम बणाए पियो वञे, असांजे अक़लियत में तब्दील करण जा साबा कया आहिनि। ॿिए तरफ़ मज़हबी इंता पसंदीअ फैलाए सचल रूह खे रंझाए पियो वञे, जेको असीं रंझण न ॾींदासीं। टे तरफ़ वरी असांजी ॿोली ते ॿार आहे, सिंधी ॿोली खे ख़तमु करण जा साबा कया पिया वञनि। ऐं असांजे तइलीमी इदारनि में असांजे शागिर्दनि ते सुबुह जो सवेर जीअं ई अचनि था तीअं फोर्सिस वेठा आहिनि, उहे तलाशूं वठी उन्हनि खे बेहुरमत करे जेको स्कूल में जेको इन नमूने सां तइलीम कहिड़ी हासिलु करे सघंदो। ऐं ॿिए तरफ़ असांजा उहे माण्हू जेके सिंध सां मुहबत कनि था, उन जबरी खंबे गुम कयो आहे, कंहिंखे 10 साल, कंहिंखे 8 साल, कंहिंखे 7 साल। इन्हनि सभिनी शयुनि खे साम्हूं रखंदे जीअं सिंध क़ौमी माहौल हिमत भरियो ऐं मुसलसल जदोजहद जो अज़म वरजाईंदे हिकु भेरो वरी इन्हनि मसइलनि ते सखर खां कराची ताईं लॉन्ग मार्च करे रही पिया। अॼु संदसि चोथों ॾींहुं आहे। अॼु असां सचल ते हाज़िरी भरे असां हिंगोर जा ऐं रसूलाबाद ताईं बि रसाई कंदासूं, जंहिंखां पोइ असांजो अॻिते सफ़र नौशेरो फिरोज़ ज़िले खां थींदो, कराची तरफ़ रवां तव्हां रहंदो। ऐं कराची 23 फेबरवरी ते जॾहिं असां पहुचूं त तव्हांजे तसलसल सां असां इहो चवंदासीं त सिंध जा लखे माण्हू कराची पहुची जॾहिं इहो साबित कंदा त असां समूरा माण्हू इन कैनालनि, इन धरती वलहार ख़िलाफ़ आहियूं, त पोइ उन्हनि जूं अखियूं खुलंदियूं ऐं हिकु भेरो वरी असेंबली में अची कालाबाग डैम जा इहो ऐलान कंदा त असां हे कैनाल बि नथा ठाहियूं, असां फ़ौजियुनि खे ज़मीनूं नथा ॾियूं। उन लाइ शर्त इहो आहे त असां सिंध जा माण्हू 23 तारीख़ लखनि जी तइदाद में कराची गॾु थियूं। असांजो 28 जनवरी खां जेको सखर खां लॉन्ग मार्च शुरू कयो अथसीं, जेको 23 फेबरवरी ते कराची प्रेस क्लब ते पुॼंदो। असांजो इन जो मुख्य मुतालबो आहे त सिंधू दरिया जेको सिंध जो जियापो आहे उन मां पंजाब साम्राज्य 6 कैनाल कढी असांजे जेको गुज़र सफ़र जो ज़रियो आहे सिंधू दरिया उनखे सुकाइणु चाहे थो, उनजे ख़िलाफ़ु असांजो लॉन्ग मार्च आहे। ऐं हिन जो ॿियो मुतालबो आहे त सॼी सिंध में लखें एकड़ ज़मीन जेका ज़रख़ेज़ ज़मीन आहे उहा पंजाबी फ़ौजियुनि खे ऐं मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे नाले सां, कॾहिं ग्रीन पाकिस्तान त कॾहिं जेको आहे सो फार्मिंग जे नाले सां जेको पंजाबी फ़ौजियुनि ऐं पंजाबियुनि खे ॾिनी थी वञे, हुनजे ख़िलाफ़ु असांजो टियों मुतालबो आहे त सिंध मां जबरी तौर जेके खंभे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, साईं अयूब कांदड़ो हिन इलाइक़े जो रहवासी आहे, साईं सर्वेच नुहाणी हुजे, अली रज़ा भट्टी हुजे, इन जे सवें क़ौमी कारकुननि खे जीअं खंभे गुम कयो आहे, जिन खे 8-8, 10-10 साल थी विया आहिनि, उन जा वारस ऐं उन्हनि जा बच्चा परेशान आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ॿियो त
सिंध में धारी आबादकारी करे जीअं असांखे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। सिंध में तव्हां ॾिसो त अफ़गानी, पंजाबी, बंगाली, बर्मी, जीअं को सिंध बैन अल-अक़वामी यतीम खानो हुजे, ॿियनि सूबनि ऐं मुल्कनि मां उन्हनि खे तड़ियो थो वञे, पर उन्हनि खे सिंध में हथु वठी आबाद कयो थो वञे। असां चवंदा त सिंध में इहा धारी आबादकारी असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। ॿियो त सिंध में जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, तव्हां ॾिसो पिया त मुख़्तलिफ़ दरगाहनि ते जेको आहे सो बम धमाका थिया आहिनि ऐं सिंधी माण्हुनि खे हिरासा करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे। ऐं ॿियो इहो आहे त ॾिसो, सिंध जे तालीमी इदारनि में हमेशह ईअं हूंदो आहे त तालीमी इदारा आज़ादु हूंदा आहिनि, पर असां वटि ईअं आहे त सिंध जे तालीमी इदारनि में फोर्सिस खे हास्टलूं ॾेई रहायो थो वञे, किथे फ़ौज, किथे रेंजर्स। ऐं सुबुह जो जीअं असांजा नौजवान यूनिवर्सिटियुनि में दाख़िल थियनि था त पहिरियां उन्हनि जी तज़लील कई थी वञे, उन्हनि जूं तलाशियूं वरितियूं थी वञनि, उन्हनि खे रोकियो थो वञे, उन्हनि खां पोइ उन्हनि खे छॾियो थो वञे। असां चवंदा त सिंध मां इहे सभु नाइंसाफ़ियूं ख़तमु कयूं वञनि ऐं असां 23 फेबरवरी ते जॾहिं कराची पहुचंदासीं, असां सिंधी क़ौम खे इहा अपील कयूं था त अचो 23 फेबरवरी ते कराची में गॾु थियो त जीअं पाण पंहिंजो वतन बचाए। 28 जनवरी खां सखर खां पैदल मार्च निकितल आहे। अॼु सचल ते आदरी भरे अॻियां रवां दवा थींदो। जीअं त असांजा मुतालबा सभ खां पहिरीं इहो आहे त सिंधू दरिया ते जेके 6 केनाल कढिया पिया वञनि, उन्हनि जी गैर क़ानूनी जेका वलार आहे, असां चाहियूं था त उन्हनि खे ख़तमु कयो वञे। ऐं सिंध जी ज़मीननि ते पहिरीं त इहो ग्रीन पाकिस्तान नाले ते ॾिनी हुई, हाणे कारपोरेटिंग फार्मिंग जे नाले ते ॿियनि फ़ौज जे हवाले कई पई वञे। ऐं सिंध में जेका धारी आबादकारी आहे, उनखे हथरादो हथी वठी करे सिंध में राहियो पियो वञे। ऐं असां इहा सम्झूं था त हीअ रियासत जेका साज़िश करे पई, असां उनखे मात ॾेई करे असां मात ॾींदासीं। ऐं 23 फेबरवरी ते सिंध जे शहूर खे ऐं गैरतमंद पुटनि खे इहा अपील था कयूं त अचो त सभु गॾिजी पंहिंजे वतन जी वारसी कयूं। ऐं तव्हां सभिनी खे इहो चवंदसि त अचो गॾिजी बीहूं। सचल जी नगरी दरादा शरीफ़ में पंहिंजी क़यादत में जी अॻुवाणीअ में हाज़िरी ॾिनी आहे। ऐं सखर खां हीअ जेको 28 जनवरी खां सिंधू दरिया खे गुलनि जी भेटा ॾेई हिकिड़ो बुलंद हौसलनि सां ऐं अज़म सां निकिता आहियूं त अचो गॾिजी दरिया खे बचायूं, पंहिंजे ज़मीननि खे बचायूं, पंहिंजा जबरी खंभे गुम कयल क़ौमी कारकुन आज़ादु करायूं, पंहिंजे तइलीमी इदारनि खे फोर्सिस खां बचायूं ऐं इहे जेके धारी आबादकारी आहे इन्हनि खे तड़े कढूं। उन जे लाइ असां निकिता आहियूं त जीअं मज़हबी इंतिहा पसंदी जेका रुजत पसंदी आहे, बुनियाद परस्ती आहे, उन खे शिकस्त ॾियूं। सचल शाह ऐं साईं जियमत जे फ़िक्र खे फैलायूं। उन जे असां निकिता आहियूं ऐं असां विख विख ते बहितरीनु शानदार इस्तक़बाल थिए पियो। क़ौम असां सां गॾु जेको हले पई, हौसला बि ॾिए पई। त बाक़ी असांजो जेको मक़सदु आहे त कराची में लखनि जी तादाद में गॾु थी असांजो साथ ॾींदा त तमामु हिकिड़ो मज़बूत असां मैसेज ॾेई सघंदासीं। बराबरि आहे। जीअं त जिस्कम आरिसर तरफ़ां 28 जनवरीअ खां सखर खां पैदल मार्च जेको कराची तरफ़ रवानो आहे, चोथों ॾियारो आहे। सचल ते असीं हाज़िरी भरे अॻिते वधंदासीं इन मुतालबे सां गॾु त सिंध में वधण मज़हबी इंतिहा पसंदी या सिंधू दरिया जे मथां जेके 6 नवां केनाल पिया ठाहिया वञनि, सिंध जा तालीमी इदारा उहो जवाबु ॼाणाए बंदि कया विया आहिनि त पाणी जी खोट आहे। ऐं सिंध जे तालीमी इदारनि में जेका फोर्सिस आहे, इन समेत ॿिया बि मुतालबा आहिनि। समूरे जेके इहे समाज असांजे जे अंदरि या वतन असांजी जेके बीमारियूं आहिनि, इहे ग़ुलामीअ कहाणी आहिनि। हीअ आज़ादी जेको आहे, जेको मार्च आहे, हिनखे जेकॾहिं आज़ादी मार्च जे त वधा न आहे। असीं सिंधी क़ौम खे इहा गुज़ारिश कंदासीं त अचो त पंहिंजो वतन बचायूं, पंहिंजो दरिया बचायूं। दरिया जेको हिन धरतीअ खे आबाद कंदड़ आहे, जंहिं ॾींहुं दरिया सुकी वियो त सिंधी माण्हुनि जे हिते वजूद न बचंदो, छो जो पाणीअ सां ई समूरी हयात जो हयात रहणु मुमकिन आहे। अचो त पंहिंजो वतन बचायूं, पंहिंजी क़ौम बचायूं। आरिसर जो काफ़िलो 28 जनवरी खां कराची लाइ रवानो आहे। पंजाब ऐं सिंध जो पाणी जो मसइलो अॼु जो न आहे, पोणा 200 साल जो पुराणो मसइलो आहे। कॾहिं जेके मुआदा थिया आहिनि उन्हनि में सिंध पंजाब 1935 जो एग्रीमेंट आहे, 1960 में सिंध तास मुआदो आहे, उन खां पोइ एडरसन कमेटी आहे। इहे सभु मुआदा हू टोड़ींदो आहे। या मौजूदा वक़्त में 91 जो हथु ठोकियो मुआदो जेको सिंधी क़ौम तस्लीम न कयो, उन मुताबिक़ बि पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। उन करे असां सम्झूं था त हीअ असांजे सिंधू दरिया सिंध जे नाले सां मनसूब आहे। दरिया आहे त सिंध आहे, दरिया आहे त सिंधी माण्हू आहे, दरिया आहे त उन जो पाणी असांजे रगनि में माउ जे खीर जीअं डोड़े थो ऐं असांजी हयातियात खे वधाए थो। उन ई करे
सिंधी माण्हू यादि रखो पंहिंजूं धरती तव्हां खां खसी थी वञे। हिन खां अॻु में तव्हांजे 1 करोड़ ॿनी पंजाबी आबादगारनि खे ॾिनी वई। उन खां अॻु में 1 यूनिट लॻाए तव्हांजी ॿोली खे ख़तमु कयो वियो। उन खां अलावा तव्हांजे शहीदनि ठोड़ी फाटक ते हमिलो कयो वियो ऐं उन खां सवाइ हेॾां टंडो बहावल जो वाक़ियो इन करे करायो वियो त धरती हुननि खे खपे पई, माण्हू न पिया खपनि। अहिड़े ई तरीक़े सां टिक्का ख़ान जीअं ऐलान कयो हिन में बांग्लादेश में त बंगाल जी ज़मीन खपे, माण्हू न खपनि, ओड़ो ई तरीक़ो हिन वक़्तु कनि था। उन खां पोइ MRD तहरीक खां पोइ ज़ियाउल हक़ सिंध में हथ वठी जेको आहे धाड़ेल कल्चर पैदा करे सिंधियुनि जे ओताक सिस्टम जेको असां अॻे अरगुननि जे दौर में असां वटि हिकिड़ो रवाजु हूंदो हो त हिन खां वधीक कहरी हूंदो दौर, उन में असां हिक ॿिए जे इलाइक़े जा उन्हनि जा हाल अहवाल वठंदासीं, उन खे ख़तमु कयो वियो ऐं असांजी नसुल कुशी कई थी वञे। यादि रखो सिंधियो, तव्हां सां ईअं ई थींदो जीअं फ़लस्तीननि सां थिए थो। उन खां अॻु में जो ही असांजूं नंढड़ियूं भेणूं जेके खयों थियूं वञनि ॿारड़ा, ईअं न थिए असांजे कब्रनि ते अची थुकूं हणनि त ही सिंध जा माण्हू कहिड़ा हुआ जेके असांजो दिफ़ा न करे सघा, या मारिजी वञो या सिंध जी धरती खे आज़ादु करायो। रहबर सिंध साईं जेम्स जे पैगाम मुताबिक़ इहो ई वचन खणी असां कराची ॾांहुं रवां तवां आहियूं।